रियासत ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल रियासत, जेको अचण वारो मेगा सोप सीरियल आहे। अॼु हिकु बहितरीनु अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद चवंदुसि। दोस्तों उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे जे तव्हां सब्सक्राइब न कयो आहे तो महिरबानी करे इनके सब्सक्राइब करे छॾींदा। हिन चैनल ते अव्हांखे हर वक़्तु न्यू खां न्यू अपडेट मिलती रहंदी। तव्हांजो घणो टाइम भी वेस्ट न कंदासीं, हलूं था पंहिंजी अपडेट की तरफ़। दोस्तों खजू साहब हाणे एक्टिव थी चुको आहे, ॾाढा पंहिंजा बर्थडे भी मनाए रहियो आहे। तमामु जल्द इन जो पहिरियों स्पेल हाणे शूट कयो वेंदो। उनजी कोशिशि इहा आहे त पहिरियों जेको आहे मां स्पेल शूट कयां कीअं भी करे, ऐं पे वॾी कोशिशि लॻी पई आहे खजू साहब जी। हाणे तमामु जल्द ख़ुशख़बरी अचण वारी आहे रियासत ड्रामे जी। तव्हांखे ही ख़ुशख़बरी तमामु जल्द मिलण वारी आहे दोस्तों। ऐं हिन में जेको आहे जेका भी एक्टर आहिनि उन्हनि जी लिस्ट भी अचण वारी आहे त कहिड़ा कहिड़ा एक्टर हिन में कमु कंदा। उन सां गॾोगॾु तव्हांखे इहो भी ख़ुशख़बरी तमामु जल्द ॾींदुसि त हिन में मुंहिंजे ख़्याल में तव्हांजा जेका पसंदि जा अदाकार आहिनि दुलाब जा ऐं ज़हर ज़िंदगी जा, उन्हनि खे त काफ़ी इनखे ऐड कयो वियो आहे, लेकिन KTN जे तरफ़ों पंहिंजा अदाकार भी काफ़ी ऐड कया विया आहिनि। ऐं असद कुरैशी जो भी थी सघे थो त मतां हिन ड्रामे में इम्कान आहे। जी हाँ दोस्तों, ऐं आज़म मंगल तूं आहे बाक़ी असद कुरैशी जो भी इम्कान आहे हिन ड्रामे में। ही एक बेहतरीन मेगा प्रोजेक्ट है, हिन में जेतिरा अदाकार हुजनि ओतिरा घटि आहिनि। दोस्तों लाइक सब्सक्राइब ज़रूर कंदा।